नाज़रीन सामीन किराम, एक हकीकत मबनी वाक़ियो मां अवां जे साम्हूं बयानु कंदुसि कि इराक़ जे वेझो हिकु ॻोठु जंहिंखे दावरदान नाले हिकु ॻोठु हुयो, उन में हिकु वबा ऐं बीमारी पकिड़िजी वई त उतां जा जेके रहाइश हुया उहे छॾे करे हलिया विया ऐं कुझु उते रहिजी पिया। तो जेके छॾे करे हलिया विया उहे सही सालाइम बची विया ऐं उन बीमारी जे ख़तमु थियण खां बाद में उहो वापसि पंहिंजे इलाइक़े में पहुची विया। तो जेके उते हुया ॻोठ में रहियल हुया उन्हनि मंझां घणाई हलाक ऐं उन बीमारी में वठिजी करे मरी विया। तो उन खां बाद में जेके उन में ॻोठ में रहियल हुया उन्हनि चयो त जेकॾहिं असीं बि पंहिंजे मिटनि माइटनि वांगुरु बीमारीअ मां छॾे करे असां हलिया वञूं हा त असां बि इन्हनि वांगुरु बची वञूं हा। जेकॾहिं ॿीहर का बीमारी आई तो असां बि इन्हनि वांगुरु ॻोठु छॾे करे हलिया वेंदासीं। तो सामीन किराम, जॾहिं ॿीहर उहा बीमारी आई तो सभु ॻोठ जा उन ॻोठ खे छॾे करे भॼी हलिया विया। त उन खां बाद में के अल्लाह सुब्हानहू व तआला जी कुदरत ॾिसो कि हिकु वादीअ में वञी करे उन्हनि पनाह वरितो ऐं उन वादी जे अंदरि हलिया विया। तो हिकु फ़रिश्तो आयो कि जंहिं हेठिएं तरफ़ खां ऐं ॿिए फ़रिश्ते मथे तरफ़ खां अल्लाह सुब्हानहू व तआला जी इज़्न सां उन फ़रिश्ते चयो कि मरी वञो। उहे जेके उन में हज़ारनि जी तादाद में हुया, कि कुझु रिवायतुनि में 3000 हुया, कुझु रिवायतुनि में अचे थो त 8000 हुया ऐं कुझु रिवायतुनि में इहो थो अचे कि उन्हनि जी तादाद 40000 हुयो। तो बहरहाल फ़रिश्ते उनखे चयो, अल्लाह जे हुकुम सां चयो कि मरी वञो। उहे सभु उन वादीअ में जेके बि रहियल हुया, जेके ॻोठ खां भॼी करे उन वादी में पनाह अची करे वरिताऊं, उहे सभु मरी विया। उन खां बाद में के कुझु आस पास जे इलाइक़े वारनि माण्हुनि खे ख़बर पइजी वई, उहे अची विया। उन ॾिठऊं त हज़ारनि जी तादाद में उन्हनि खे कफ़न पहिराइण ऐं उन्हनि खे दफ़न करणु हिकु मुश्किल कमु आहे। त उन्हनि चौधारी, उन्हनि लाशनि जे चौधारी हिकु भित उन्हनि ठाराए छॾियो। जॾहिं वॾे अरसे खां बाद में अल्लाह सुब्हानहू व तआला जे हिकु नबी जनाब हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम जो उतां गुज़रणु थियो, उन्हनि हिन भित जे अंदरि लाशनि खे ॾिसी करे हैरत में पइजी विया ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला वही जे ज़रिए फ़रमायो कि ऐं हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम, इहे मूं रब जे अमर खां भॼी करे निकिरी आया हुया। तो हज़रत हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम इहो चाहियो कि इहे ज़िंदा थियनि। तो अल्लाह सुब्हानहू व तआला जनाब हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम खे फ़रमायो कि तव्हां इनखे चओ कि ज़िंदा थियो। तो जनाब हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे फ़रमायो कि ज़िंदा थियो। उहे सभु मुअल उन्हनि जा लाश जेका सो आहे ज़िंदा थी विया। ऐं कुझु रिवायतुनि में इहो बि अचे थो कि जनाब हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जा बिल्कुलु जिस्म उन में उन जा जिस्म ख़तमु थी विया, ज़मीन में उन्हनि जा सिर्फ़ु हॾा रहिजी विया। तो जनाब हिज़्क़ील अलैहिस्सलातु वस्सलाम कि अल्लाह सुब्हानहू व तआला फ़रमायो कि इन सड़ियल हॾनि खे जेका सो आहे रब्बुल आलमीन इन सड़ियल हॾनि में वरी साह विझ। तो अल्लाह सुब्हानहू व तआला संदन दुआ खे क़बूल फ़रमायो। अल्लाह फ़रमायो कि इन हॾनि खे तव्हां ईअं सॾु कयो कि ऐं हॾो, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे हुकुम थो करे कि तव्हां गॾु थी वञो। उहे मुकमल अल्लाह जे नबी जे ज़ुबान सां उहे जेके हॾल मुंतशिर हॾा हुया, रब जे नबी जे ज़ुबान सां अल्लाह जो हुकुम ॿुधी करे सभु जमा थी विया। उन खां बाद में अल्लाह सुब्हानहू व तआला वरी फ़रमायो कि ऐं नबी सगोरा कि इन्हनि हॾनि खे तव्हां चओ कि जेके पाण में मिली विया आहिनि उन्हनि खे हिन तरह खे सॾु कयो कि ऐं हॾो, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे हुकुम थो करे कि गोश्त ऐं पठा ऐं खलूं ढकियो। कि उन चवण सां ॿुधी उहे बिल्कुलु उन्हनि जी लाश हिकु मुकमल तरह पूरी तरह तयारु थी वियो कि अल्लाह सुब्हानहू वरी उन पंहिंजी नबी सगोरे खे फ़रमायो कि ऐं नबी सगोरा, हाणे तव्हां रूहनि खे सॾु करे चओ कि ऐं रूहो, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे हुकुम थो फ़रमाए कि तव्हां इन्हनि जे मुकमल मुजस्सिमे ऐं जिस्म ते जंहिंजे जिस्म जो जेको बि रूह आहे उन्हनि जे जिस्म में हलियो वञे। कि अल्लाह सुब्हानहू व तआला जो हुकुम ॿुधी करे हर हिकु रूह उन जे पंहिंजे जिस्म ॾे मोटी वियो। कि जंहिंखे उहो पहिरों उन जिस्म खे आबादु कयो वेठो हुयो, उन आवाज़ ॿुधण सां ई उहो सभु लाश
लाश ज़िंदा थी उथी बीठा ऐं हैरत मंझां चइनी पासनि ॾे निहारे करे उहो लाश मां ज़िंदा थी करे उहो उन्हनि जा जेका सो उहे चवणु लॻा सुब्हानक ला इलाहा इल्ला अंत। तो हज़रत ज़िवकार कि इन मां इहो मालूम थियो कि अल्लाह सुब्हानहु व तआला जा जेकी मक़बूल बाना आहे रब सुब्हानहु व तआला जी ॾिनल ताक़त सां उहे मौलनि खे बि ज़िंदा करण ते क़ादिर आहिनि। ऐं ॿियो इहो बि मालूम थियो कि मुंतशिर उन जा हॾा हुया उन्हनि जा जेकी बि आहिनि सड़ियल ऐं मुंतशिर हॾा उहे अल्लाह सुब्हानहु व तआला जे हुकुम खे उहे ॿुधनि पिया था, सम्झनि पिया था ऐं मञनि पिया था कि हर शइ जेका बि आहे उहा रब सुब्हानहु व तआला जे फर्मा बरदार ऐं मुती आहे। ऐं इन वाक़ई मां इहो बि मालूम थियो कि क़यामत जे ॾींहुं ऐं हशर नशर जे मुनकिरनि जे लाइ फ़िक्र जी हिकु दावत आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला जॾहिं मौलनि खे जीअरो करण ते क़ादिर आहे तो क़यामत जे ॾींहुं रब सुब्हानहु व तआला मौलनि खे क़बरनि मां उथारे करे ज़िंदा करण ते बि क़ादिर आहे।